केतिरा दफ़ा चयो था बुरको पाए बुरको पाईंदे पाड़नि पटिया छो बुरको छाजे लाइ वठी न मां का कुराड़ी आछा त छा बुरका पाईंदी वता छाजे लाइ मां छो बुरको तूं पाया त हाणे जाई आहे ॿधण वारी मां खई थो वञा हाथी ते तू आयो ॾंद खाई चपन खे लॻवा मां जो आंच माणा छो अला, अला। फैशन वा केती पाए बुरको मसलो इहो आहे जो ॾाढ माण्हू रुगो नज़र माई में हूंदनि हा। निकिरे न घर खां नेकी थींदई न त ज़ाल सुहिणी अथसि सुठी अथसि कद हॾ में सुठी आहे बुत में हर शइ में सुहिणी आहे नेकी तुंहिंजी आहे न न न हे अछो बुरको छाजे लाइ वरितो ॿार चोराईंदे छा हुन में हा अछो बुरको अछो नथो पाए कारो मोकर कारो बुरको मां बुरको कोई बि न पाईंदो मुंहिंजो साह मुंहिंजो आहे मूंखे तकलीफ़ आहे ॾाढी साह जी अॾा साह मुंहिंजी तूं माण्हू छा चवंदा को मैं वठी थो वञे करे पाण मैं वती त मैं बुरका पायां पाण जंडीअ तो लथल आहे सुहिणो आहे ॾिस त सही मुंहुं ई माथी थोराई आहे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम यो वसाया व्याजी ॿियो सभु ख़ैर आहे ॿियो ख़ैर लॻो पियो आहे कीअं ॿिन्ही वांगुरु रस्तो कटी थी असांजो मां पाण फज़ीलत बेगम ॾेई अचां पियो तव्हां ॾेई छाजे करे साईं साईं बसि अलाह साईं तव्हांखे ख़ुशि पहुची हाणे रखे चांहि बांहि पीआरे आए छो न आहे ॻाल्हि त करण ॾे विच में अची हाणे चांहि बि पी पीअण जूं त थी अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सदाईं आबाद रखे हा साईं ऐं दामे दरमे करमे सुखने तव्हां ख़ुशि रहो ठीकु आहे पर इहे मसइलो सभई केरु आहिनि इहो मां तव्हांखे चवां थो दामे तूं केरु आहिनि इहो अदबी लफ़्ज़ थो ॻाल्हाए वाह तूं ॻाल्हाए अच्छा हा मां चवां त इहे ईंदा अलाए छा मां सां मिलण इंटरव्यू दामे दरमे सुखने करमे हा तव्हां साईं। ख़ुशि हुजो बिल्कुलु पंहिंजे घर में पर थोरो तव्हांखे थोरो फज़ीलत बेगम खे थोरो ॿुधाइण जी ॻाल्हि जी साईं चवणो हुयो इहो त साईं फज़ीलत बेगम तव्हां जेको वसाए व्याजीअ खे बेइज़तो कयो थियूं न इहो भली कयो ज़ाल जो बुनियादी हक़ आहे इहो पंहिंजो त मुड़ुस खे बेइज़तो करे टिपू ॾे अञा त बूट लाए वठे असांखे न पर मसइलो इहो आहे जो इन सां वरी माहौल ख़राब थो थिए थोरो पाड़ी जो माहौल ख़राब थो थिए असांजूं मायूं बि असांखे ईअं बेइज़तो थियूं कनि वरी उन्हनि खे चऊं था त ईअं न कयो ईअं न कबो आहे त उहे चवंदी छो फज़ीलत बेगम जो वसाए व्याजीअ खे बेइज़तो करे थी बसि ॾिठई हाणे इहे सोशल मीडिया ते अख़बारनि ताईं त ॻाल्हियूं अची वेंदियूं अख़बारनि में अचे इश्तिहारनि में अचे पर तूं सुधरंदे त मां चुप कंदसि तूं न सुधरंदे तुंहिंजा प्रकार अहिड़ा हूंदा त बेइज़तो थींदो न न ॾिसो भली घर में वेही करे कयो माना 4 दीवारी जे अंदरि पर आवाज़ औरत जो ॿाहिरि न इहो निकिरे मां सदाईं ठही खे ॿुधाईंदो आहे तूं रड़ करे न ॻाल्हाए हीअं करे ॻाल्हाईंदी आहे त चवंदी आहे त माना न कहे नंढो छॾींदी न वॾो छॾींदी सभु खे बिल्कुलु। मां ॻाल्हियूं काथे बेइज़तो कंदी आहियां हाणे तोते बि माना चए त हे भित भित में आहे छो थो अचे तूं पाड़े जो आहे मूंखे ॿुधाए त हक़ आहे न तोसां मां ॻाल्हायां तोखे कॾहिं मानी टुकुर ॾियां तोखे ख़बर आहे पाड़े जा के चवंदा आहिनि पाड़े में कुते खे बि बुखियो न छॾिजे ॾिजे टुकरो हुनखे बिल्कुलु कुते पर खे ॾिसो न ॾे न। आराम सां प्यार सां बेइज़तो कजे मुड़ुस खे जीअं मिसाल जी ॻाल्हि तव्हां हाणे हुन ॾींहुं बि मां गुज़रां पियो तव्हांजे दर जे ॿाहिरां अंदरि आवाज़ पियो अचे ओ कुता हेॾे आ बसि ईअं न चइबो आहे प्यार सां चइबो आहे कुता हेॾे आ बसि हाणे अहिड़ी आवाज़ मुचकरानी पियो नंढड़े गुल रखे हाणे हे त हेॾो डोंब कुतो आहे हिनखे त ईअं ई बेइज़तो करणो पवंदो ॻाल्हाए थी तूं वरी मुंहिंजी बेइज़ती करो सम्झाए बेइज़ती तुंहिंजी नथी कयां मां हिते तुंहिंजी मां बेइज़ती कई मां चयो हिनखे त रोलो आहे कुतो आहे हेड़ो आहे मां ॻाल्हायां इहो छा आहे बाक़ी ग़लति लफ़्ज़ न इस्तेमालु कयो न इन सां माहौल ख़राब थो थिए ॿार बि नंढा नंढा दिलि में ख़राब ॾे, था जेको कुझु तोखे लफ़्ज़ कढणो पंहिंजी दिलि में दिलि कढ। में ॾियो हा चपनि में कर ईअं बसि हाणे जीअं मां चपल में तोखे करे कयां करे त हे मां हीअं सुजी वियसि अंदरि जो अंदरि पोइ मूंखे डॉक्टर चयो अंदरि जो ओभर कढ ॾिसो न हाणे हे वसायो व्याजी आहे हा। व्याजी जेको आहे हूअं त हिन ते अलाह रसूल जी लानत आहे पर ॾिसो त शाइरी बि हिन ते थी आहे ॾिसो मां भई तव्हांखे शाइरी थी आहे असांजे मथां एॾा इज़त वारा माण्हू तूं असांखे बेइज़तो तुंहिंजी कर ख़बर दुनिया ते। शाइरीअ में पवंदी तूं सही बेइज़तो आहे या इज़त वारो साईं तव्हांजे लाइ न शाइरी बि थी आहे जी सही अली रोशन शेख साहब जेको ॾाढो सुठो राइटर बि आहे डायरेक्टर बि आहे एक्टर बि भलो मां आहे सुञाणांसि लाड़काणे जो उहो ई, मां उहो ई। ड्रामा ॾिठा तूं थमांसि बाबा उन हेठि माना- कर बसि छा हेठि कयां उनजी पोइ ॻाल्हि थो कर शाइरी आहे मां तव्हांखे उहा ॿुधायां चए थो अली रोशन शेख जी त न आहे हैवान ते बंदिश हाओ कुतनि खे आहे आज़ादी रुगी इंसान ते बंदिश घुमंदा था वतन को चए नी कुझु नथो वठी वठी जंहिं व्याज हेकांदा कया बर्बाद कयई घर लॻाए छो नथो कोई तंहिं धनवान ते बंदिश बसि कयो जंहिं घर मथां कब्ज़ो ग़रीबनि खे कयो बेघर विझे कोई नथो अहिड़े मिरुअ मरवान ते बंदिश बसि हाणे एतिरा सभु बेशुमार, ॼणनि जा नाला असां ते- बेशुमार अञा आहे न बेशुमार सही। मां चवंदसि वरी बेशुमार अॻिते चवे तो अली रोशन शेख सवा पैसे किथे कंहिंजो को जाइज़ कमु नथो थिए पियो लॻाई कीन कंहिं आहे उन जे तावान ते बंदिश करे तरमीम पंहिंजे लाइ नवां थो क़ाइदा ठाहे ॿुधो साईं हीअ मथे ॻाल्हायल आहे शाइरी दफ़ा मथे छठी छत ते ॻाल्हाए तोखे ख़बर चए न थो पई। करे तरमीम पंहिंजे लाइ नवां थो क़ाइदा ठाहे हुजे अहिड़े मुफ़ादनि ते ॿधल एवान ते बंदिश बंदिश कपियूं कई ज़बानूं तो कया आवाज़ तो ग़ाइब
मुखालफ़ जी हई तो हर अखर उनवान ते बंदिश हिफ़ाज़त आ ज़िमो जंहिंजो करे दहमान सोई थो हिफ़ाज़त आ ज़िमो जंहिंजो करे दहमान थो सोई ख़बर नाहे कॾहिं लॻंदी इन जे दहमान ते बंदिश पूरी बंदिश हरू भरू जी बंदिश इन करे मां चवां थो तव्हां बि बंदिश हणो पंहिंजे मुड़ुसनि खे ईअं बेइज़तो न प्यार कयो सां ॻाल्हाइबो जेको बि लफ़्ज़ कढे इहा प्यार सां। ॻाल्हि तूं कीअं थो करे हथियूं हिन ते बंदिश लॻे हिननि खे बेइज़तो करे अंदरि विहारजे हे इज़त न सां। सम्झंदो औरत सुठी ॻाल्हि न आहे न इहा ॾिसो औरत जो आवाज़ दर जे ॿाहिरां बि न वञे काथे वेंदो आहे मुंहिंजो मूंखे बाबे जो सम्झायल आहे त ॾाढा ॻाल्हाईंदी तव्हां आवाज़ जी ॻाल्हि त तव्हां त पाण ई ॿाहिरि अची वियूं आहियो ॻाल्हि इहा ऐं पर्दो बि न कयो आहे पर तव्हां। त मां चयोमांसि साईं मां निकिरण खां ॿाहिरि चयोमांसि बुरको छो पाए पर्दो न कयो आहे छो रहो न मथे त कारो ते दुनिया बुरको घुमे थी मां ॾिसो, घुमियमि त छा थियो? नंढे लाइ जी ॻाल्हि बि हुई पाण गॾु रहिया आहियूं ॻोठ में हिकिड़े क्लास में पढ़िया आहियूं बेंच सां गॾु हूंदी साईं पर हिन हाणे बेंच खे भञा थो बीहो साईं हिकिड़ो मिंट ॻाल्हि भैया ॿुधो तोसां गॾु हल। बस भञा थो बेंच खे मां ॻाल्हि ॿुधो न साईं हिकिड़ो मिंट इहो जेको छितो थिए थो ॾिस कमु काट कहिड़ा थो करे बहरहाल साईं हाणे मुंहिंजो कमु हुयो तव्हांखे सम्झाइण बसि हाणे तव्हां पर्दो करायो न करायो पाण खे बेइज़तो करायो तव्हांजी मर्ज़ी महिरबानी थिए तुंहिंजी वॾी ॻाल्हि असां बर्दाश्त कईसीं घणी असां हाणे हल वोट तूं हेड़े ॼट माण्हूअ खे थो सम्झाए जेके न अकुल आहे न ख़ुदा आहे मौत ॾिनो अथसि हे मां- हे मुंहिंजो ज़ाल मां त तव्हांखे थो सम्झायां अलाह साईं तव्हांखे दामे दरमे सुखने करमे ख़ुशि रखे साईं तव्हां बि दामे दुमने सुखरे कर में हलिया वञो त मां पंहिंजो ज़ाल खे दामे दुमने कुरमे सम्ने पर्दो करायो पर्दो कर हल बाबा